हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों निकाह थियो हज़रत बीबी खदीजतुल कुबरा सां, उहा 40 सालनि जी उमिरि में, हुजूर जी उमिरि 25 साल। ऐं हज़रत आयशा सां निकाह थियो, हुजूर जी उमिरि 53 साल, सैयदा आयशा जी उमिरि 9 या 10 साल। 9 साल ऐं 53 साल में फ़र्क़ु आहे, वरी 25 साल ऐं 40 साल में फ़र्क़ु आहे। मूं अॻे तव्हांखे ॿुधायो, हे जेको उमिरि जो काटो काटे ते फ़र्क़ु हुजे न हुजे बाबा, छोकिरी छोकिरे खां वॾी न हुजे, छोकिरो छोकिरी खां वॾो न हुजे, छोकिरी नंढी न हुजे, इहो सभु जहालत आहे, इस्लाम कोन्हे। पाण खां वॾी उमिरि सां शादी करणी आहे, सुन्नत रसूल में शामिल आहे। हुजूर पाण खां 15 साल वॾी हज़रत खदीजा सां निकाह कयो आहे। पाण खां नंढी सां शादी करण इहो बि सुन्नत में शामिल आहे। कुंवारी सां शादी करण बि सुन्नत आहे, बेवह सां शादी करण बि सुन्नत में शामिल आहे। इन ताने तलाक याफ़्ता सां न कंदासीं। असां हिंदुस्तान जो कल्चर अचे थो न, जंहिंजो मुड़ुस मरी वियो इन सां बेवह सां शादी न कबी, जंहिंखे तलाक मिली इन सां बि शादी न कंदासीं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ैनब बिन्त जहश पंहिंजी फुफाट सां शादी कई आहे, जेका मुतलक आई। हुजूर साईं हज़रत खदीजा सां शादी कई आहे, जेका बेवह हुई, जंहिंजो मुड़ुस मरी वियो। बेवह सां निकाह करण बि मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। तलाक याफ़्ता सां निकाह करण बि मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। इहो मूं तव्हांखे अॻे दफ़े ॿुधायो, पर साईं मौलाना कासिम शुमरो साहब फरमाईंदो आहे, भेरो ॾियार जे सबक़ खे विसरी न वञे। असां में जहालत या न हुजे, साईं फिट हुजे बस, सफ़ा 2-4 साल 2 साल खां फ़र्क़ु मथे न हुजे। कारड ॾिसीस त केतिरो अथसि, उमिरि में वॾी त कान्हे का, नंढड़ी त कान्हे का, इहा जहालत आहे, इस्लाम कोन्हे को। निकाह जी उमिरि बि मूं तव्हांखे ॿुधाई त निकाह लाइ उमिरि छा आहे, बुलूगत हुजे, छोकिरो जवान थिए ऐं छोकिरी खे माहवारी अचे जवान, बस। इहे जेके 18 साल आहे, इहो गवर्नमेंट ऑफ सिंध जो कानून आहे, बाक़ी इस्लाम जो कानून कोन्हे।